नाज़रीन, टिंडोवालहेयार में जवाबदारनि घर में दाख़िल थी नारीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नसीर शाह। जी नसीर, हिन क़तल बाबति छा तफ़सीलात आहिनि? जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टिंडोवालहेयार जी मंसूर कॉलोनी में रहंदड़ 18 साला फिरदोस गोपांग खे घर में घिड़ी मामे सहुरे ऐं ॿिनि मामनि गोलियूं पिस्टल जा फायर करे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। उन सिलसिले में जॾहिं वारसनि सां राब्तो कयो त वारसनि लाश खणाराए सिविल अस्पताल टिंडोवालहेयार पहुता। टिंडोवालहेयार सिविल अस्पताल बजाए उहो मीरपुर खां हैदराबाद रोड ते लाश रखी ऐं धरणू हणी वेही रहिया, जंहिंजे करे टिंडोवालहेयार जो हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि रोड बंदि थी वियो ऐं DSP ऐं इंतिज़ामिया पारां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं उन मौक़े ते छोकिरीअ जे भाइरनि दिलबर ऐं अब्दुला गोपांग साफ़नि सां ॻाल्हाईंदे चयो त छोकिरी जेका असांजी भेण आहे फिरदोस, उन जी 7 खां 8 महीना अॻु में शादी थी हुई, जंहिंमें जेको असांजो मामू हो उनजे छोकिरे खे ॾिनल हुई ऐं न अणवड़त जे करे उहा छोकिरी जेका असां वटि रहंदी हुई, अॼु सुबुह साण गुलाम अब्बास गोपांग, गुलाम मुस्तफ़ा गोपांग ऐं फारूक गोपांग घर में घिड़ी पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो आहे ऐं उहे असांजा मामा आहिनि ऐं हिकिड़ो छोकिरी जो सहुरो बि आहे ऐं हिननि मुतालबो कयो त जेसि ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो त असां लाश न खणंदासीं। पर DSP टिंडोवालहेयार सिटी ॻाल्हियुनि बैदि जेको आहे धरणो ख़तमु करायो ऐं यकीन दहानी कराई त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी अपडेट करण जे लाइ नसीर, तव्हांजी महिरबानी।